अदा हाजी रमजान की तरफ हिकड़ी बले होशियार जी होशियार मुकाबले रिपीटर शीदी शीदी और पहलवान वाह वाह हर पजे के रली में वेड़े हल रे कौन करे ने बाबा भाई पहलवान भाग ना ये मल गडे बाबा ये मल गडे आओ ॾिसां पियो लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर संसोल दिल जी गहराइयन से खुशामदीद भलीकार चऊं था सभई असांजे सिर जा ताज आयो जेका असांजा चीफ गेस्ट पोतान मेहमान पोतान सभई असांजे ला चीफ गेस्ट आयो असां तव्हां के दिल जी गहराइयन से खुशामदीद भलीकार चऊं था। मलाखड़ो मत रखे ऐं असांजे इन मेले जा जेका धणी आहिनि ऐं मेले जा जेका मुंतज़िमीन आहिनि इंतहाई क़ाबिल एहतराम ऐं मोहतरम शख्सियत मोहतरम जनाब गुलाम रसूल दल साहब जी अॻुवाणी में ही मलाखड़ो थींदो आहे जंहिंमें सिंध जा अमीर हिन मलाखड़े में शरीक थींदा आहिनि ऐं बाक़ायदा पहलवान पहलवानी ॾेखारींदा आहिनि ऐं उन्हनि खे हज़ारों रुपया इनामनि सां नवाज़ो वेंदो आहे। मौला सी तव्हांखे सलामत रखे। मां तव्हां सभिनी सां अपील थो करियां दम दम अली 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 लख लख दफ़ा लिखा लिखा दम दम अली 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 दिल थी चवे चवा चवा दम दम अली 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 जेका नज़र उठे सा उन ज़ात ते पवे जेका नज़र उठे सा उन ज़ात ते पवे हित हुत पसी पसा पसा दम दम अली 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 दिल थी चवे चवा चवा दम दम अली 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 एजाज़ जो बि सोई सोई। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो पहलवान सैयद अयाज़ अली शाह बुखारी ऐं मूंसां गॾु मौजूद आहे मलाखड़ा टीवी जो ओनर मीर हसन सोलंकी। असां मौजूद आहियूं हिन वक़्तु हज़रत जुमन शाह रहमतुल्लाह अलैह घोड़ाबारी जे मेले में ऐं तव्हांखे इंशाअल्लाह सिंध जे कुंड कुर्छ मां जेका पहलवान आहिनि उन्हनि जी मल्लू ॾेखारींदासीं। तव्हां असांजे चैनल खे लाइक करण ऐं सब्सक्राइब करण न विसारजो। मौला सी तव्हांखे करोड़ों ज़तन सां नवाज़े। जेको जेको पाकिस्तान में पाकिस्तान खां ॿाहिरि असांखे ॾिसी रहियो आहे असांजो जेको भाउ हुननि सभिनीनि जे लाइ दुआ आहे ऐं उन्हनि सभु अपील त असांजे लाइ दुआ कयो। असां दुआ जा तलबगार आहियूं। मौला सी सलामत रखे। ऐं असांजे हिन मेले जा जेका धणी आहिनि ऐं मेले जा जेका मुंतज़िमीन आहिनि इंतहाई क़ाबिल एहतराम ऐं मोहतरम शख्सियत मोहतरम जनाब गुलाम रसूल दल साहब जी अॻुवाणी में ही मलाखड़ो थींदो आहे जंहिंमें सिंध जा अमीर हिन मलाखड़े में शरीक थींदा आहिनि ऐं बाक़ायदा पहलवान पहलवानी ॾेखारींदा आहिनि ऐं उन्हनि खे हज़ारों रुपया इनामनि सां नवाज़ो वेंदो आहे। मौला सी तव्हांखे सलामत रखे। जबार जी पालार जी वॾी महिरबानी हुजे। मीर हसन सोलंकी खे बि इनाम ॾियो ऐं खान मोहम्मद हिकिड़ो मिंट बीजे महिमान वेही रहनि उन खां पोइ अमल कजो महिरबानी करे। असां मोहतरम जनाब रईस शेर खान चांडियो साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था ऐं असां मोहतरम जनाब साईं एजाज़ अली शाह काज़मी साहब के दिल जी अता गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असां मोहतरम जनाब साईं वहीद मुराद खुश्क साहब के दिल जी अता गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असां मोहतरम जनाब साईं गुल मोहम्मद चवाण साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असां मोहतरम जनाब वडेरे अब्दुल लतीफ दल साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असां मोहतरम जनाब साईं ने दल साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असां मोहतरम जनाब वडेरे गुलाम हैदर दल साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। मोहतरम जनाब वडेरे दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असां मोहतरम जनाब अब्दुल कादिर दल साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असां मोहतरम जनाब नूर मोहम्मद कहर साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असां मोहतरम जनाब नाना हमीसो केटाई साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असां मोहतरम जनाब बशीर लाशारी साहब के जेको नंढो मुंशी आहे असां उनखे दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। ऐं साईं अली अकबर दल साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असां मोहतरम जनाब रईस गुलाम रसूल जलबानी साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। असां मोहतरम जनाब साईं शफीक आराई साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। हिकु दफ़ो ॿीहर रहो। इंतहाई क़ाबिल एहतराम हिन घोड़ाबारी जी न पर पूरे ठठे ज़िले जी तमाम नामवर शख्सियत ऐं यारनि जो यार पाण सियासी ऐं समाजी अॻुवान आहिनि ऐं हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट में हिन पंहिंजो टाउन जा चेयरमैन बि आहिनि टाउन चेयरमैन घोड़ाबारी मोहतरम जनाब हाजी रमजान पवर साहब के दिल जी गहराइयन सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। मल एसोसिएशन जी तरफ़ां बि ऐं मोहतरम जनाब गुलाम रसूल दल जी तरफ़ां ऐं असांजे सभिनी दोस्तनि पहलवाननि जी तरफ़ां तव्हांखे भलीकार ऐं खुशामदीद चऊं था। तव्हां हिते न बि हुआ त तव्हांजो नालो ॻाइजियो पिए अनाउंसमेंट ते मुसलसिल असां अदा हाजी रमजान पवर के दिल जी गहराइयन सां भलीकार ऐं खुशामदीद चऊं था। हथ पेजी आहे तमामु बहितरीन पहलवान इंतज़ार जो
सुठा दोस्त आहिनि असां उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां ख़ुशामदीद ऐं भली कार चऊं था हथ पे जिया हिकिड़ो वारो ही ॿियो वारो ही टियों वारो ही चौथों वारो पंजों वारो छहों वारो सतों वारो अठों वारो अठ वारनि जा बची पहलवान सां इरफान शाह वरी इरफान शाह घुमायो पहलवान खान में चोर के मुकाबलो इंतहाई सख्त है तमाम बेहतरीन पहलवान आहिनि ॾिसो त छा थो थिए आवाम जी दिलनि में हलचल पैदा करण वारी जोड़ी वाह वाह क्या बात है इनखे चइबो मल्ल इनखे चइबो मुकाबलो इनखे चइबो जुनून इनखे चइबो जज़्बो वाह वाह इनखे चइबी आहे दिलेरी तमाम बेहतरीन पहलवान वाह वाह पहलवान होशियार पहलवान सां इरफान शाह ऐं पहलवान खान मोहम्मद शेरो ॾिसो त छा थो थिए खान मोहम्मद शेरो टिंगायो आहे ॾिसो त छा थो थिए त सौदा थी सघनि था तमामु बहितरीन पहलवान आहिनि वाह वाह अञा कंहिं पहलवान तरफ़ां को हथमी दाव कोन थियो आहे ॾिसो त छा थो थिए ॿई पहलवान बाक़ाइदा चेंबर में गोली वाह वाह क्या बात है मुकाबलो इंतहाई सख्त है वाह वाह होशियार मुकाबलो इंतहाई सख्त तमाम बेहतरीन पहलवान वाह वाह क्या बात है साईं इरफान शाह खान मोहम्मद शेरो ताली लगे जेको ताड़ी न वजाईंदो खुदा कंदो हथ में निफू निकिरंदी ताड़ी का ज़ोरा थी वजायो आवाजूं ताड़ियूं हुजनि मुंहिंजो ॻाल्हाइण हुजे हेड़ियूं मल्लूं हुजनि पोइ बि मज़ो न अचे नारो लगे नारा हैदरी मौला सिया के सलामत रखे जनाब मुमताज शोरे साहब जिन जो 500 रुपया बिल है पहलवान खान मोहम्मद शोरे ऐं पहलवान साईं इरफान शाह थे वाह वाह क्या बात है मुकाबलो इंतहाई सख्त है तमाम बेहतरीन वाह वाह होशियार क्या बात है रहमान साईं बाकायदा डड्डू चार्जर के वारा पियो करे ही पहलवान डड्डू चार्जर पे मशहूर है इनके लड्डू भी चयो वेंदो आहे ही जेको नंढड़ो शीधी है पर रहमान बलोच ॾिसो त छा थो थिए ओ लड्डू अबा इहो छा आहे भला लड्डू छा आहे भला तूं हथनि सां मल विड़े पियो पेरनि सां मल विड़े पियो ओ लड्डू आऊं कोन थो चवां पोयां हिकिड़ो मां चवंदो न रक्शे जहिड़े मुहारे खे चओ त ईअं न करे अला मूं कोन चयो पोयां मूंखे आवाज़ आई आहे जी सवारी आहे ऐं बाक़ाइदा असांखे इनाम ॾेई वियो आहे जबार पालारी जूं वॾी महिरबानियूं आहिनि हथ पे जीअं मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु असां सिंध पुलिस जा बेत थोराईंदा आहियूं हुननि जे नौजवाननि जा बेत थोराईंदा आहियूं जिन बाक़ाइदा इंतज़ाम संभालियो लॾू पासे न साईं नारा हैदरी उबो थो पइजी वियो क्या बात है खण पंहिंजे पाउ खे रैली में वेड़े हल तेसी नारा पे हई वाह वाह ईअं लॻो ॼणो ॾेढो जंप ॾिनो वाह वाह बाक़ाइदे इरफान शाह होशियार मुकाबलो इंतहाई सख्त है पहलवान खान मोहम्मद शेरो ऐं पहलवान साईं इरफान शाह हल साईं इरफान शाह घुमायो वियो पहलवान खान मोहम्मद शेरो खे पर खान मोहम्मद शेरो वरी बचा करे वियो पंहिंजो मुकाबलो इंतहाई सख्त है ॾिसो त छा थो थिए वाह वाह क्या बात है पहलवान खान मोहम्मद शेरो ऐं पहलवान साईं इरफान शाह ये मल्ल ॾिसण वटा आहे ॿई कारीगर पहलवान अंग अखरनि जा बादशाह पहलवान ॾिसो त छा थो थिए साउंड ऑपरेटर जूं वॾी महिरबानियूं मौला सी सलामत रखे क्या बात है वाह वाह अॼु कपियूं ॻाल्हियूं सफ़ा पतू खटी या मां खटा ॿई पहलवान बाक़ाइदा कोशिश में आहिनि पर 117 जे हथ में ॾिसो त छा थो थिए 117 जे हथ में वाह क्या बात है न साईं न को बतनी फैसलो न थियो ताड़ी लगे वाह ॿई पहलवान बाक़ाइदा न इहे मल गॾे बाबा इहे मल गॾे आऊं ॾिसां पियो इहे मल गॾे मुंहिंजा राणा खान मोहम्मद शेरा न मल गॾे नारा हैदरी या अली पर मल गॾे आऊं ॾिसां पियो आऊं मल पहलवान आहियां आऊं ॾिसां पियो मल गॾे सफ़ा तू खटी या मां खटा हिकिड़े पासे पहलवान साईं इरफान शाह ॿिए पासे पहलवान खान मोहम्मद शेरो वाह हिकिड़ो वारो ही ॿियो वारो ही टियों वारो ही चौथों वारो ही पंजों वारो मुंहिंजी दुआ आहे जेका बादल हलन पिया किन माण्हुनि मथां हला करे बादल वसनि महिरबानी करे वाह होशियार मुकाबलो इंतहाई सख्त है पहलवान इरफान शाह पहलवान खान मोहम्मद शेरो ॾिसो त छा थो थिए वाह क्या बात है मुंहिंजी गुलाम नबी साहब गुज़ारिश है ये बादल न वसन तो सुठो है होशियार ओ हे बादल होशियार मुकाबलो इंतहाई सख्त पहलवान खान मोहम्मद शेरो ऐं पहलवान हेॾा साईं इरफान शाह वाह हिते हथमी फैसलो थियण वारो आहे ॾिसो त छा थो थिए ॿई पहलवान बाक़ाइदा कोशिश करे रहिया आहिनि ॾिसो त छा थो थिए आवाम जी दिलनि में हलचल वाह रे खान मोहम्मद शेरा वाह ताड़ी लगे खान मोहम्मद शेरो जी हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लगे वाह साईं ॾिसो त छा थो थिए खान मोहम्मद शेरे वरी बि धक कोन ॾिनो आहे सैयद सम्झी करे ऐं तव्हां सभिनीनि सां अपील थो करियां खान मोहम्मद जे लाइ हिकिड़ी भरपूर ताड़ी थी वञे ऐं खान मोहम्मद शेरे खे सभई अमीर ऐं सभई आयल असांजा महिमान ख़ासि इनाम सां नवाज़ीनि इरफान शाह कोई बात नहीं है मल्ल में ये थींदो आहे हथ पे जी पहलवान रज़ाक मला ऐं पहलवान इनायतुल्लाह खास कली
ऐं जेकी लिस्ट वई आहे वो काइंडली मुदा मोकिली वञे। मौला सी सलामत रखे। ऐं जी मोहतरम जनाब जुम्मन मांजीरी जी वॾी महिरबानी जी मूंखे असां हिकु दफ़ो ॿीहर इंतहाई क़ाबिल एहतराम मोहतरम जनाब चेयरमैन टाउन कमेटी घोड़ावारी हाजी रमज़ान पवार साहब के दिल जी गहराइयुनि सां ख़ुशामदीद ऐं भली कार चऊं था। ऐं उन सां गॾोगॾु असां इंतहाई क़ाबिल एहतराम असांजे वाइस चेयर चऊं था असां मोहतरम जो नालो वठंदुसि इंशाअल्लाह। हद पे जी मुक़ाबलो इंतहाई सख्त पहलवान रज़ाक शीदी ऐं पहलवान इनायतुल्लाह ख़ासकली। जी हां पहलवान इनायतुल्लाह ख़ासकली ऐं पहलवान पे चढ़ंदो बगैर टिकट बगैर पासपोर्ट बगैर वीजा जे बाकायदा दुबई। क्या बात है। पहलवान हेरा पहलवान रज़ाक शीदी है पहलवान इनायतुल्लाह ख़ासकली रज़ाक शीदी है इनायतुल्लाह ख़ासकली। हां डायरेक्ट दुबई खड़ बने बागे रली में वेड़े हलड़े होशियार पूरा खाली थी या अल्लाह के पूरे भीले ही पार था। तारी लगे भीले लाए तारी लगे में शागिर्द भीले थरगा जो मल सगण आयो मोट होशियार दी रात ही बीठो जे भले थकी पे तारी लगे भीले लाए तारी लगे या अल्लाह खाली कर इनायत इनाम हक भलो मुकाबलो पूरो भी या अल्लाह जंप ए छड़े धक मता नहीं छड़े दिल मेहमान थर गाए अल्लाह ही तो सफा को पिटियल तो लगे मुझे बाबा ने ती भी अॻियां ना खणी अचे खून करे कसम खुदायो हिते मुंहिंजे कन अहिड़ो ठका थिया मुंहिंजे कननि जो पर्दो ते फाटो अहिड़ो ज़ोरा ते ईअं अॼु बीले जो पलांद आउं वठंदुसि हाजी रमज़ान टाउन चेयरमैन वेठो 5000 बता हणी छॾेसि तुम लायस हणी छॾेसि हां जिन छड़े भूत छड़े पर गुलाम नबी शीदी न छड़े। आज बाकायदा गुलाम नबी शीदी बाकायदा फुल फॉर्म में पहलवान इनायतुल्लाह ख़ासकली के नाम जो इनायतुल्लाह ख़ासकली तब पहलवान है और सबन से अपील करा दो। अच्छा तवा अपील करो घोड़ाबाड़ी अल्लाह ने मलायो कदर करे अफसोस जड़ी गाला हेडी वडी बाईया लोग अमीरन के जोड़ी है पहलवान वजीर लाशारी आई पहलवान शीदी दादलो शीदी वाह साईं मोहम्मद मूसा दल साहब असांजे अनाउंसर के 100 रुपया इनाम सां नवाज़ियो वॾी महिरबानी मौला सी सलामत रखे। हथ भजिया मुक़ाबलो इंतहाई सख्त आहे ॾिसो त छा थो थिए वाह बस दादला दाओ थी दादला अल्लाह अकबर चाला बस त वो खण हाणे पंहिंजे भाउ खे रली में वेड़े खण पंहिंजे भाउ खे रली वाह रे लाशारी वाह रे लीन जोड़ी पहलवान गफूर मला पहलवान उमर शीदी हां गफूर होशियार थी जे उमर शीदी होशियार थी जे वाह रे गफूर मला वाह अॼु शीदी के दसे गफूर मला क्या बात है। ये तमाम बेद थोरातो इंतहाई क़ाबिल एहतराम इंतहाई मान वारी शख्सियत सियासी ऐं समाजी शख्सियत ऐं बाकायदा घोड़ाबारी में हर मेले में 4 चंड लगाईंदा आहिनि ऐं असांजा भाइर भाई मोहतरम जनाब मुमताज अली शोरो साहब वाइस चेयरमैन आहिनि टाउन जा घोड़ा होशियार हेड़ा तो पेशी मुकाबलो इंतहाई सकता है पहलवान हेड़ा तमाम बेहतरीन पहलवान है पहलवान हेड़ा हाथ क्या बात है वाह मल्ला हेड़े मल्ला हेड़े पहलवानी को थी तो हेड़ी मल्लू खाने बादल मरी दुआ सलाम कर अमीर इंसान हां बिल्कुल दुआ सलाम कर बाकायदा साईं का दुआ वठ साईं एजाज अली शाह काज़मी का दुआ वठ ने सामू वेठो वाह ताड़ी लगे एक जोरदार मुकाबलो इंतहाई सकता है पहलवान हेड़ा डू चार्जर लड्डू आई पहलवान रहमान बलोच मुकाबलो इंतहाई सकता है असा सेठ हुसैन मेमन जा बेत थोराता है मिठाई जे धनी सेठ हुसैन जा बेत थोराता है वडी मेहरबानी वाह रहमान दा थे
होशियार क्या बात है ऐं असां मोहतरम जनाब रईस शेर खान जा बेद थोरा आहियूं रईस शेर खान चांडे साहब उस्ताद मतार शीदी के 500 रुपया इनाम सां नवाज़ियो पाण बि मेलो कराईंदो आहे हुन में हज़ारों रुपया इनाम ॾींदो आहे वॾी महिरबानी रईस शेर खान चांडे साहब जिन जूं वारे लड्डू शीदी के दिल खोले इनाम ॾियो लड्डू अबा लड्डू छो अबा ही तो धक पियो ॾे ऐं खान मोहम्मद शोरे के पैसनि जो हार पारायो वियो आहे असीं दोस्तनि जा बेद थोरा कयूं अबा लड्डू बस अञा इन्हीअ फलनि सां इनाम वठंदे तूं पोइ वठी थो ॾियां न तूं इन्हीअ फलनि सां वठंदे हलिया अबा हाणे ॻाल्हि इहा आहे ना लाउड को ध्यान चांडो साहब के भलीकार चऊं था साईं एजाज अली शाह काज़मी साहब के भलीकार चऊं था साईं वहीद मुराद खुश्क साहब के भलीकार चऊं था साईं गुल मोहम्मद चौहान साहब के खुशामदीद ऐं भलीकार चऊं था मोहतरम जनाब वडे अब्दुल लतीफ दल साहब के खुशामदीद ऐं भलीकार चऊं था साईं रिने खान दल साहब के दिल जी गहराइयन सां भलीकार वडे गुलाम हैदर दल साहब के दिल जी गहराइयन सां भलीकार वडे अल्लाह रिने भट्टी साहब के दिल जी गहराइयन सां भलीकार मोहतरम जनाब अब्दुल कादिर दल साहब के दिल जी गहराइयन सां भलीकार नूर मोहम्मद केर साहब के भलीकार मोहतरम जनाब नाना कमीशो केताई साहब के दिल जी गहराइयन सां भलीकार बशीर लाशारी के भलीकार जेको असांजो नंढो मुंशी है ऐं मोहतरम जनाब साईं अली अकबर दल साहब के भलीकार मोहतरम जनाब मजीद दल साहब के भलीकार ऐं इंतहाई क़ाबिल एहतराम शख्सियत मोहतरम जनाब रमजान पवर साहब बड़ी मेहरबानी साईं गुलाम रसूल दल साहब जूं जेको मलाकड़ा टीवी मीर हसन सोलंकी के 500 रुपया इनाम सां नवाज़ियो वियो बड़ी मेहरबानी कुर्ब ऐं मोहतरम जनाब हबीबुल्लाह दल साहब के भलीकार सदाम गुलाम नबी चवण बील सां नाजाइज़ न कजे मेहरबानी करे बेली अॼु त ही भाई मां टपर कढियो हले थींदो सुभाणे आख़िरी मलाकड़ो हूंदो वाह अबा सदाम बस डाउ थी सदाम डाउ अल्लाहु अकबर ठप बोरे दे शिबूरे के अबा ये नाजायज ये कौन थी ये नाजायज है ये बाबा धक्का ॾियण नाजायज है यार ये मुनासिब अमल ही कोने यार ये असांजी बील जा नाजायज़ी थी है या मल ते बील जो नाम हक छाजे करे उ थर का आयो आहे बील थर का आयो आहे बील जो नाम हक परदेसी है ऐं पाण त आयल बील जो या मल ते बील जो नाम हक रिपीटर शीदी खान बहादुर शोरो हेरा बा जुमन मांजरे कात्यारन बिरादरन दोस्त अली के बाके दे नाम देनी होशियार दी रिपीटर शीदी होशियार दी शीदी अंब शीदी रहीबेक शीदी किरर शीदी काडेर शीदी हाजी रमजान पवर चेयरमैन टाउन कमेटी घोड़ाबाड़ी तारी लगे शीदी ये लाए ते ते शीदी नंढड़ो आए पर दोस्तों मुसलमान में ना रहन छाजे करे पंहिंजे मुर्शिद जो बच्चन जो कई मेहमान ऐं परदेसी हिनखे सॼो एतिरो इनाम ॾियो जहिड़ा न 5 मलनि खे दसियो तारी लॻे बील जे लाइ बील वञे ममता शोरे जो हाजी रमजान पवर जो चेयरमैन जो 1000 रुपया 2000 खारज पहलवान ऐं रोज़ी भलो मुकाबलो खान बहादुर शोरो मैदान दे के खान बहादुर शोरो रिपीटर शीदी जो कदर करियो जेको सदा आयात मरम रहीम बख्श शीदी जो पुट जेको कंहिं तारिबे मोहताज कोने जेका वॾा बाक़ी दे छॾिस 3000 बिल दे ऐं हिते बि साईं खे अॼु बि इनाम मिलियो आहे ऐं साईं जो इनाम हक़ भलो मुकाबलो वसीम होशियार थी वसीम मल ते थोरो महिमाननि खां वरिया मल करियो भलो मुकाबलो नबी के चओ त 9000 रुपया खीर जा थी विया मेहरबानी करे मूंखे ॾेई वञे हाणे गुलाम नबी आऊं तोखे अमीर जे साम्हूं मिंथ थो करियां मेहरबानी करे तूं खीर वारे जा पैसा ॾे हथ पे जी मुकाबलो कई सकते पहलवान दादलो शीदी और पहलवान वाह 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 क्या बात है बस दादला बस डाउ थी भाई शीदी साईं मुड़नी कोन डाउ थी आओ तो तोखे चवां अॼु भला कलमो पढ़ी मुसलमान थी
वाह ताली लगे शुरू के जोरदार और बेहद थोड़ा तो इंतहाई काबिल एहतराम मोहतरम जनाब खमीस दल साहब जिन जो जे मुंह ना चीज रखे 500 रुपया नहीं पंहिंजे हुजूर जो एहसास ॾियारियो ऐं बाक़ायदा दरगाह जो वंड मोकिलियो मौलासी सलामत रखे ऐं रईस गुलाम नबी खुश्क साहब जिन जी वॾी महिरबानियूं आहिनि जंहिंजो मौलासी सलामत रखे मोहतरम जनाब रईस गुलाम नबी खुश्क साहब जिन जो 500 रुपया बिल बिलन खान में मशवरे ते ऐं मुनीर मेमन जो 500 रुपया बिल बिलन खान में मशवरे ते ऐं मासात आहे खान में मशवरे जो गफूर शोरो उन जो बि बिल आहे वॾी महिरबानी हथ पे जी मुमताज अली शोरे जो इनाम थियो बिलन खान में मशवरे ते वाह वाह क्या बात है पूरे भी लगे दिल जी करे इंसान भली कार है खुशामदी चौथा भली करे आया है जी करे जी बाबा हाँ इनायतुल्लाह कासकरी वावा अभी कभी गालियों सफा वो तू खती ये अम्मा खता है पासे पलाने इनायतुल्लाह कासकरी के पासे पलवान सदाम बड़ा पलाने में लगे पलाने इनायतुल्लाह कासकरी वाह इनायत इते मुस्मानो की दाग कदेस दिलेर की दाग कदेस हर पर ये भाग रली में वेरे हल रे चीटियन के उछलाए तो मुखे ये उछलाए तो निसार अरे तेरे जलवों के निसार यूसुफ मिस्र तमन्ना तेरे जलवों के निसार मेरी बेदारियों को ख्वाब जुलेखा न बना तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना ये तमन्ना है कि आजाद तमन्ना ही रहूं ये तमन्ना है कि आजाद तमन्ना ही रहूं दिल मायूस को मायूस तमन्ना न बना तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना लेकिन पासे पहलवान खान में मशहूर हो बे पासे पहलवान सही इरफान शाह मोहतरम जनाब नूर मोहम्मद कैर साहब जिन जी वॾी महिरबानी है जे 100 रुपया इनाम ॾिनो वॾी महिरबानी नूर मोहम्मद कैर साहब जिन जो चलो ऐसा इरफान शाह बेहतरीन जोड़ी वाह वाह साईं होशियार थी खबरदार थी खान में मशहूर बई भला पहलवान हिकड़ो वारो ही ॿियो वारो ही टियों वारो ही चौथों वारो ही पंजों वारो ही छहों वारो ही सतों वारो का बचे पहलवान खान में मशहूर की घुमाए विधो पहलवान साईं इरफान शाह बादशाह बई बेहतरीन पहलवान ॾिसो बचा तो थे वाह वाह इरफान शाह जी पूरी जोरी है पर ॾिसो बचा तो थे वही होगा जो मंजूर है खुदा होगा ॾिसो बचा तो थे वाह वाह 117 जे हथ में बई बेहतरीन पहलवान ॿिन्हिनि जी भरपूर कोशिश है पर ॾिसो बचा तो थे अवाम जी दिलनि में हलचल पैदा करण वाली जोड़ी बाक़ायदा अवाम जी नज़रूं हिन जोड़ी ते ॾिसो बचा तो थे मीर हसन सोलंकी जी वॾी महिरबानी मलाखड़ा टीवी ओनर मीर हसन सोलंकी वाह वाह ही सालन ताईं मलाखड़ा ते यूट्यूब ते ॾिसंदा रहंदा क्या बात है वाह वाह और मीर हसन जो बेट छोड़ा तो जैसा जी सभी सकाफत की पूरी दुनिया में फैलाए वाह वाह इते ना सही भाई पहलवान बचिया क्या बात है ताली लगे यार इलाही देर का ताली बजी कोने के हाथों में नबी ने सबको दिखाया वो जिसका मैं मौला उसका अली मौला नबी ने सबको बताया खुदे गदीर का ऐलान सुनो अली है बोलता कुरान सुनो अली है बोलता कुरान सुनो खुदा के घर में अली की आमद है अल्लाह के घर में शहादत है अली का नारा दिलों की ताकत है अली का जिक्र इबादत है मेरी उम्मत के नौजवान सुनो अली है बोलता कुरान सुनो अली है बोलता कुरान सुनो नारा लगे नारा पंतनी सवाल रखे नारा हैदरी मौला के सलामत रखिए एक पासे पहलवान खान में मशहूर हो दे पासे पहलवान सही इरफान शाह होशियार जी होशियार मुकाबले में सकते होशियार मुकाबले में सकता है इनको बचा दो थे होशियार मुकाबले में सकता है पहलवान खान में मशहूर मुकाबले में सकते होशियार मुकाबले में सकता है पहलवान खान में मशहूर है पहलवान हेदा तमाम बेहतरीन पहलवान है पहलवान हेदा साईं इरफान शाह वाह वाह होशियार जी
सुबह जो इंशाल्लाह मलाकड़ो थींदो अल्लाह मालिक अल्लाह बेहतर फरमाइंदो सुबह जो मलाकड़ो थींदो होशियार हथ पे जियान मुकाबलो तई सकते ॾिसो त छा थो थिए होशियार खान मोहम्मद शोरे के सलाम है ताड़ी लगे एकड़ी जोरदार खान मोहम्मद शोरे जी ताड़ी लगे एकड़ी जोरदार ताड़ी लगे वाह वाह होशियार पे किया पर हफीज कास के लिए आई पहलवान रिपीटर शीदी हफीज कास के लिए रिपीटर शीदी ॾिसो त छा थो थिए जी साईं जो नाम हक भले किरियो हुजे सखर साईं बाबा और साईं अरफान शाह बाबा मुर्शिद तोखे पंहिंजी ज़ात जो वास्तो थो हुजां तूं असांजो महिमान आहीं किरण चणकार भलो पहिरां असां जिते विड़ी किरंदा आहियूं ज़ोरी बिना वठंदा आहियूं छाजे करे तूं असांजो महिमान आहीं सैयद आहीं एल बेत आहीं किरण चण ख़ुदा जे हथ में आहे जो इनाम हक़ जो महिरबानी असांजे मेलनि ते अचो था त तूं मिड़ई मल कोन आहीं सैयद बादशाह तुंहिंजो इनाम हक़ तुंहिंजो क़दुरु कंदा हिते भूरे जो क़दुरु करे बीरे जो हेॾा रिपीटर शीदी भलो पहलवान है कदर करे सैयद मेहमान अब हाणे खान बहादुर शोरे दा आऊं वणंदो बा हा भलो मुकाबलो हले तो बा हलो हाणे मलागड़ो टुटण वारो रिपीटर शीदी मल ते ऐं साईं जो कदर करे भले किरियो हुजे खान बहादुर शौर्य जो कदर करे जे भली मल कई बा जमन मांजरे वन मुंहिंजा 500 वठी त अच न 500 ठलो मुठे जो वञ 500 वठी जल्दी अच बा मजने शौर्य जी महिरबानियूं अब 5 लख में बराबर हूंदो आहे भला को आहे सुभाणे को ॾिसो त केर जेको सुभाणे दरगाह जो शोरा हाजी रमज़ान बाबा आऊं केरा वेंदुसि आऊं मल उड़ाई कोन हाणे अब हिनखे इनाम जो हल अब इहो कम लथो ताड़ी लगी वाह 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 तमाम बेहतरीन जोड़ी तमाम सुहिणी जोड़ी ॾिसो न छा थो थिए वाह वाह क्या बात है इनखे चइबो मल वाह वाह शीदी साईं भई अंग करन जा बादशाह वाह वाह हाँ तो हिते खण माने भाउ खे रंडी में वेड़े हल अहिड़ो किनो करे केम कन कराए लॾू जी दबाल शुरू थी 22, 23, 24 ऐं 25 जनवरी ताईं बाक़ायदा वो मेलो हलंदो तव्हां सभिनीनि खे दावत ॾियां थो 22, 23, 24, 25 जनवरी हज़रत खेरशाह जो मेलो खलीफा में दांडारी जे वेझो वाह वाह मुक़ाबलो ताईं सकते गुलाम नबी शीदी जी चेन वजन स्प्रिंग पेरोजन हल गुलाम नबी शीदी चेन वजन स्प्रिंग पेरोजन वाह वाह ऐं सुभाणे इंशाअल्लाह हिते मलाखड़ो सुभाणे वाह वाह हिकिड़ो मिंट रीपा होशियार मुक़ाबलो ताईं सख्त तमाम बेहतरीन पहलवान खान मोहम्मद शोरो पहलवान गुलाम नबी शीदी रीपा गुलाम नबी होशियार वाह वाह भाई टाप जा पहलवान भाई सूरा पहलवान इते क्या बात है हल ना सही ना भाई पहलवान सही ॾाढो विड़ा पिया ताड़ी लगे हिकिड़ी जोरदार ताड़ी लगे मुकाबले ताईं सकता है पहलवान हेडा खान मोहम्मद शोरो आई पहलवान गुलाम नबी शीदी वाह वाह क्या बात है वाह क्या बात है मुकाबले ताईं सकती ॾिसो न छा थो थिए हाँ इते मल चे भई पहलवान सही बाकायदा अंग अखरन जा बादशाह पहलवान है ऐं मल हिकड़ी है सिर्फ हिकड़ी मल अदा हाजी रमज़ान की तरफ ये हिकड़ी मल वाह रे वाह रे गुलाम नबी शीदी वाह ताड़ी लगे एक जोरदार गुलाम नबी शीदी जी शीदी के दिल खोले इनाम दो हाजी रमज़ान जी की मेहरबानी है जो शीदी के इनाम दे रहे हैं ऐसे में दोस्तों की बड़ी मेहरबानी हसीन जा बेद छोड़ा होता है बोला सी सलाम रखे तो मसली कोने सेठ हुसैन ने मासा जो बैठो असा के टेंशन नहीं खत्म होने किने जी ऐसे के परवाई कोने सेठ हुसैन ने दिल्ली में कोई काई पहुंचो केर भी खाली न वजे मेरा ताजू गरम जलेबी हो
वाह वाह गुलाम नबी शीदी के सभई इनाम ॾेई वञो मुंहिंजो प्री प्यारो दोस्त पहलवान अहमद नायक खे भलीकार ऐसा जो दोस्त है अहमद नायक अल्लाह सेवा सभन खे इज़्ज़तन फरमाए जिए सिंध पाकिस्तान जिंदाबाद वाह साईं ऐश अच्छा दोस्तों वालेकुम अस्सलाम हाज़िर हाज़िर साईं हले लाइक बि कंदो आहियां कमेंट बि कंदो आहियां वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं भाई यूट्यूब जा असांजा सब्सक्राइबर आहिनि वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं हेॾा केॾा पिया हेॾा सीधी ॾिसण में गुंजो जे असरे लथे हाजी रमजान 5000 ॾिना भई हवाएं दे दे 20 50 50 100 आगे कसम मुर्शिद जो पैसा खणी हेॾा जो हेॾा सीधी बीठो हेॾा चो काल वो भजी है अज वो भजी आई है नंढड़ा फजला माइटन नंढड़ा ॿार बि ॾींदा पिया डर बि में अब हेॾा चो पावञ हेॾा चो मज़ो थींदो सुभाणे मलो वणंदो अज में इनाम ॾेई खे दिल जी गहराइयुनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था सभई असांजे सिर जा ताज आहियो जेका असांजा चीफ गेस्ट पहुता आहिनि महिमान पहुता आहिनि सभई असांजे लाइ चीफ गेस्ट आहियो असां तव्हांखे दिल जी गहराइयुनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार